जो मस्कन न हूंदो आहे। खुश नसीब उहे सीना आहिनि जिन खे रब चूंडे पसंद करे उन्हनि में पंहिंजे क़ुरान जो मस्कन बनाईंदो। न चयो सुभान अल्लाह। वॾे खां वॾा दुनिया में वक्त वारा उहे इंसान अथव जिन खे क़ुरान जे हिफ़्ज़ जी दौलत मिले थी। रात जो उथन रब जो कुरान पढ़न, ॾींहं जो उथन अल्लाह जो कुरान पढ़न, सुबुह जो रब जो कलाम, शाम जो रब जो कलाम। बस में वेठा आहिनि तब आयत जो विर्द पिया कनि। इहा का मामूली ॻाल्हि आहे? अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत ज़मीन ते बानो अल्लाह जे कुरान खे पढ़ंदो आहे। आसमाननि ते अर्श मुअल्ला ते रब इन बाने जो ज़िक्र कंदो। वज़करहुमुल्लाहु फीमन इंदहु, अल्लाह वटि जा मखलूक आहे, रब जा जेकी फरिश्ता मुकर्रम मलाइक आहिनि, अल्लाह जे अंबियाए किराम जा जेकी अरवाह मुक़द्दस आहिनि, उन्हनि जे साम्हूं रब ज़ुल जलाल इन बाने जो ज़िक्र कंदो आहे जेको धरती ते वेही क़ुरान पढ़ंदो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र, बेशक असां ई ज़िक्र खे नाज़िल कयोसीं। ज़िक्र मां मुराद अल्लाह जो कुरान, ज़िक्र मां मुराद नसीहत आहे ऐं कुरान सॼो जो सॼो नसीहत। रब थो फरमाए त इन खे असां नाज़िल कयोसीं। व इन्ना लहू, ऐं इन जे लाइ असीं लहाफ़िज़ून, हिफ़ाज़त करण वारा। इन जी हिफ़ाज़त रब फरमाए थो त इन जे हिफ़ाज़त जा ज़ामिन असीं पाण। दुनिया में इंसाननि जे हिदायत जे लाइ नसीहतुनि वारा किताब ॿिया बि लथा। सुहफ़ इब्राहीम व मूसा जो नुज़ूल भी थियो हो, तौरात जो नुज़ूल भी थियो हो, ज़बूर इंजील जो नुज़ूल भी थियो हो। पर उहा ज़िम्मेदारी उन क़ौमुनि ते रखी वई त हीउ अल्लाह जो कलाम अथव, हिन जी हिफ़ाज़त कजो। उहे संभाले न सघिया। तहरीफ थी वई, तब्दीली थी वई, आयतूं मटाए छॾियूं माण्हुनि। पर ही क़ुरान वाहिद रब जो कलाम आहे जंहिंजे हिफ़ाज़त जो ज़िम्मो ख़ुदि ख़ुदा पाण खणी छॾियो। कुरान मजीद के बारे में कुछ चंद मालूमाती गालियों अज तव्हांखे ॿुधाईंदुसि। अल्हम्दुलिल्लाह कुरान असांजे हर घर में रखियो आहे, हर घर में रखियो आहे। पर थोरो सोचूं त इन कुरान चइबो छा खे आहे? कुरान आहे कहिड़ी शइ? आयत छा आहे? सूरत छा आहे? ॿुधायां। कुरान जो लफ्ज वरतला कर अमझा, कर जी माना है पढ़ण, उन्हें मां कुरान फुलान जे वजन ते जेको इस्म अचे उन्हें में कसरत मुबालगे जो माना मिलंदी आहे। यानी उहो किताब जेके तमाम घणो पढ़ियो वञे, बार बार पढ़ियो वञे। हाणे सॼी दुनिया में लखे किताब आहिनि, करोड़े किताब आहिनि, पर अहिड़ो को ॿियो किताब आहे जंहिंजी एतिरी तिलावत थींदी हुजे जहिड़ी क़ुरान जी तिलावत आहे। को ॿियो किताब? रमज़ान जे महीने में त मां बिना मुबालगे जो थो चवां त हर ॾींहं में लखे क़ुरान जा ख़त्मा निकिरनि था। रमज़ान जे महीने में पूरे आलम इस्लाम में हर मस्जिद में तोखे कुरान जी तिलावत मिलंदी, हर घर में तोखे कुरान जी तिलावत मिलंदी। ॿार कुरान थो पढ़े, ॿुढो कुरान थो पढ़े, पर्देदार न्याणी कुरान थी पढ़े, मर्दनि में औरतुनि में ज़मीन ते ऐं फ़ज़ाउनि में अल्लाह जे कुरान जी तिलावत, हर पासे कुरान जी तवार ऐं झूंगार जारी। इहो अहिड़ो किताब आहे जंहिंजी कसरत सां तिलावत कई वञे थी। इन जे करे इन खे सरबो आहे क़ुरान।
छा ज़रबो आहे? क़ुरान। ऐं क़ुरान हिकु अहिड़ो किताब आहे जेको फैज़ ऐं बरकत सां भरियल आहे। क़ुरान जे लफ़्ज़ जी ॿी माना है कर्ण। कर्ण जी माना है गॾु करण, जमा करण। ही अहिड़ो किताब आहे जंहिंमें दुनिया जी हर भलाई गॾु थियल, आख़िरत जी हर भलाई गॾु थियल आहे। दुनिया जी कामयाबी, आख़िरत जी कामयाबी, दुनिया जे ॾुखनि खां छोटकारो, आख़िरत जे अज़ाबनि खां छोटकारो, इहे सभु नेमतूं क़ुरान में रब गॾु करे छॾियूं आहिनि। इन जे करे हिन किताब खे चइबो आहे क़ुरान। जे सवाब खपई त क़ुरान पढ़, कर्ज लाहिण चाही त क़ुरान पढ़, बीमारी लाहिण चाही त क़ुरान पढ़, जे परेशान आहीं त क़ुरान पढ़, मुश्किल हटाइण चाही क़ुरान पढ़, दिल खे रोशन करण चाही क़ुरान पढ़, अखियुनि जो नूर वधाइण चाही क़ुरान पढ़, रब खे राज़ी करण चाही क़ुरान पढ़, मदीने वारे जो दीदार करण चाही क़ुरान पढ़। ही वो किताब आहे जंहिंखे पढ़ण भी इबादत आहे, जंहिंखे लिखण भी इबादत आहे, जंहिंखे सीने सां लाइण भी इबादत आहे, जंहिंजी ज़ियारत करण, दीदार करण भी इबादत आहे। रुगे ॾिस क़ुरान शरीफ़ खे खोले ॾिस, थोरो मूं ॾे तवजो कयो। साईं हाफ़िज़ बदरुद्दीन मुझे साम्हूं आहे, मां हिन खे वरी वरी ॾिसां, वरी ॾिसां, वरी हिन जे चेहरे ते ॾिसां, सोचींदो छो थो मूंखे घड़ी घड़ी ॾिसे। ज़रूर सोचींदो घड़ी घड़ी मूंखे छो थो ॾिसे। वरी ॾिसां ऐं मुहबत मझां ॾिसां, सम्झंदो त हिन जे दिलि में का मुंहिंजी मुहबत आहे जो मूंखे वराए वराए ॾिसे थो, का दिलि में तड़प अथसि जो मूंखे वरी वरी ॾिसे। ॾिसंदो रहा, अगर हिन जे मन में भी मुहब्बत पैदा थी, ही मूडे निहारी बिला तशबीह बिला मिसाल। कुरान मजीद अल्लाह जो किताब आहे, उनखे खोलियो, वेही ॾिसो, वेठा ॾिसो, वेठा ॾिसो। हे को ख़ल्क़ जो कलाम न है, ख़ालिक जो कलाम। सुबह जो खोलिव, शाम जो खोलिव, रात जो खोलिव, कुरान भी सोचे तो ही मुझो हुबदार आहे जेको वरी वरी मूंखे खोले थो, वरी वरी मूंखे ॾिसे थो, हिनखे कुझु खपे जो मूंखे वरी वरी खोले थो। हाँ पोइ सखी जो कलाम आहे ऐं सखी जे दर तां को बि खाली न मोटंदो आहे। कुरान के बार बार ॾिसंदे 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 ॾिसण वारे जी कुरान सां मुहबत पैदा थींदी आहे ऐं कुरान पंहिंजे फैज़ जा रस्ता ऐं राहूं इन खोलण ज़ियारत करण वारे जे लाइ कुरान पंहिंजे फैज़ जा दर खोले रखंदो। पर तोखे कावश पढ़ण मां वांदकाई त मिले न, तोखे टीवी ॾिसण मां वांदकाई मिले त कुरान खोले पढ़ी। हे त भाग आहे हाफ़िज़नि जो जेके सुबुह असांजी कुरान खोलियूं वेठा। चओ सल्लल्लाहु अलैहि या